पर शायद किस्मत में ये कोन हुयो। एड़ी केड़ी गाल है सोनिया में जेका मुझे भेरा रोमाना में ना है। हुनन यो सब कुछ मुझे जिद में अची कयो आहे। मां हुनन के कदे भी माफ न कंदस। ऐं ज़िंदगी हिक अहिड़े मोड़ ते अची बीहारियो जो मूं मंज़र के हासिल करण जे बजाय पाण पंहिंजे हथनि सां जुदा करे आयसि। मुंहिंजे पुट जो मंगणो थियो आहे ऐं उहो बि हुनजी पसंदि जो। इन खां वधीक ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे। तमामु थोड़ा खुश नसीब माण्हू हूंदा आहिनि जिन खे पंहिंजो प्यारु मिलंदो। तोखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त प्यारु मिली त वेंदो आहे पर हुनजी केयर करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी। मां सोनिया सां शादी कंदुसि। इहो ॼाणींदे त ये मुंहिंजी माशूका आहे। हा, इहो सभु कुझु ॼाणंदे बि वॾो को बेग़ैरत आहीं। मास्टर तोखे ॻाल्हाइण जी तमीज़ कोन्हे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।